हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद। खानदान ततहीर ते बुलंद सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलावत। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी मिनल बाक़ीना अला सय्यदे शुहदाए सलावत। अल्लज़ी बकत लहुल अर्ज़ु वस्समा वनाहत अलैहि लुबूशु वस्सहराए सलावत। वअला अबीहि अबिल औसिया व अखीहि अखिल इल्म वल वफा व उम्मिही सय्यदतिन निसाइल आलमीन सलावत। अस्सलातु वस्सलामु अला हुसैनिल गरीब मज़लूम मक़तूल मज़बून फी अर्ज़े करबला बुलंद सलावत। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी मुहकमिहिल किताबिल मजीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर सलावत। खालिक़ कायनात तमाम हाज़रीन जो
इन अजीम बारगाह में अचन कोई बारगाह में कबूल जय मरहूम जलाए ऐसा सवाब की मजलिस कराई गई या अल्लाह ने जा दरजात बुलंद फरमा खुदा जी कब्र के कुशादो रोशन मुनव्वर फरमा उनके पसमानदगान के सब्र जमील भी अल्लाह तौफीक अता फरमा इमाम वलील अस्र जो अल्लाह जल्द ज़हूर फरमा दुआओं की कबूलियत अल्लाह हिंद सलावत जी तिलावत फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला इजाज़त है जो मां पंहिंजे गुफ्तगू जो आगाज़ कयां मिसाल सवाब जी मजलिस मुझी दिल चे थी तो ॿ चार ॻाल्हियूं अहिड़ियूं कयां जंहिंमहिल असांजी बि इस्लाह इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बाबरकत हुआ ज़ात जंहिंजे अख्तियार में पूरी कायनात जेतरी भी मौजूदात ये अल्लाह जे अख्तियार वहु अला कुल्ल शैइन क़दीर उहो हर शइ ते मुंहिंजो मालिक क़ादिर आहे पूरी कायनात मुझे अल्लाह के हुक्म सां हले आयत जे एतिरे हिस्से के ॾिठो वञे असांजूं दावाऊं टुटी थियूं पवनि हे माल मुंहिंजो हीअ ज़मीन मुंहिंजी हे जायदाद मुंहिंजी हे औलाद मुंहिंजो अल्लाह चए थो जे तुंहिंजो हुजे हाँ त मरण वारे टाइम का शइ गॾु न खयूं वञे हा सभु कुझु हिते रहिजी वञणु इन ॻाल्हि जी दलील आहे त तूं मालिक न आहे तूं अमीन आहे ना है तू अमीन अल्लाह अगते हली इन आयत करीमा में वजाहत कई कि अल्लाह वो वा जै मौत खे भी पैदा कयो हयात खे भी पैदा कयो मजलिस में जॾहिं भी वेंदा कयो हथ खोले वेंदा कयो या अलामत मोमिनीन मजा तवज्जो फरमायो यानी अल्लाह मौत खे भी पैदा कयो हयात खे भी पैदा कयो रुगो हयात ना है गॾो गॾु मौत भी है हाणे अॻे जुमले ते मां ॾिसां थो त तव्हां केतिरो मजलिस में हाज़िर वेठा आहियो मालिक मौत छो पैदा कई अल्लाह जे तो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां अल्लाह ॾिसण थो चाहियां त रहमान जो केर थी रहे थो शैतान जो केर थी रहे थो मां अल्लाह परखण थो चाहियां त तव्हां मजा अहसन अमल बेहतरीन अमल केर करे थो इहो मां अल्लाह ॾिसण थो काफ़ी मोमिन आयो 4 5 7 8 माण्हू अगर सुरझल मजलिस में वेठा हुजन तो मजलिस हुसैन थी वजे तवज्जो फरमायो मौत मजा भुज थो थे जिंदगी में मोहब्बत थी मिले अञा चाह तो मिले मुझे ज़बान ता अगर गलती में कंजो जेरे जे लाइ लफ्ज़ मरहूम निकरी वने त हेठों आवाज ईंदो सही तौबा कयो वो तो सही जेरो है हालांकि गलती में जिंदगी असा शौक के जला जिंदगी जी दुआ घुर ते हेठों आवाज ईंदो इलाही आमीन इलाही आमीन इलाही मौत को खौफ जिंदगी जो शौक हाणे पुछो कंहिंखों
अचो त सादिक इमाम को था कुछ मौला मौत को खौफ छो तो थे इमाम जे तो मौत को खौफ न तो थे करतूतन को खौफ तो थे त कुछ कयो ही कोने त अगते खणी छा विदासे कयो ही कोने अगते खणी छा विदासे न नमाज न रोजो न हज न ज़कात हिकड़ी शे आहे मोहब्बत अली उन अली जो नारो वठण या नालो वठण भी असा वट टाइम न आहे त पोइ अॻिते क़बर में थींदो छा घबराए त वेठा आहियो हाणे मौत भी मखलूक हयात भी मखलूक खुदा जे तो मां ॾिसण थो चाहियां मां परखण थो चाहियां तव्हां मजा बेहतरीन अमल केर थो करे 73 फिरके में वाहिद मजहब तुंहिंजो आहे जंहिंमें तुझे मासूम दस्यो आहे त असांजे सीरत ते हल असां 14 तुझी शफाअत उते करण ईंदासीं कम अज कम तो जिंदगी असांजे दसियल रस्ते ते गुज़ार कहीं वक्त भी या परमिशन कोने कंहिंखे भी मुरीद चयो मुर्शिद चयो ही कोने त तू मुरीद मुंहिंजी सीरत ते जिंदगी बसर कर त मां तो ॾेईंदो न वाहिद तुंहिंजो इमाम अली आहे जंहिं तोखे ॾसे छॾियो आहे त जिंदगी मुंहिंजे सीरत ते गुज़ार जे क़ब्र में अची तुंहिंजी शफ़ाअत न कयां त मूंखे अल्लाह वली बणायो ई न आहे बिस्मिल्लाह मां समझा तो कहीं बे धुन में पिया था तव्हां त मजलिस तवज्जो आहे मुंहिंजे पास मजलिस हुसैन में जॾहिं वियो नारो शादाबी असां हणंदा कयो चेहरो गुले गुलाब करे हणंदा कयो छो जो तुझे पीर तोखे काथे शर्मसार कयो ही कोने तो उन जे नाले वठण में असां हिजाब छो कयूं हाँ जेकॾहिं नारो न हणंदे त मजलिस पढ़ण वारो मजलिस पढ़ी वेंदो अलबत्ता हिकड़ी शिकायत रहंदी मी समझंदो मूंखे ज़बान भी कान हुई मुंहिंजो जिस्म भी कोन हुयो हुयुम भी पराए कब्ज़े में दुश्मनन जे मैदान में कुछ भी न हुयो जिस्म खां भी फारिग खून जो कतरो कतरो जमीन ते किरे पियो त आवाज अचे पियो अली 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 तो वट ज़बान जे हूंदे भी नारो न हणे त पोइ या तुंहिंजी बदनसीबी आहे अक्सर माण्हू ॻाल्हाईंदा ई कोन वक्त जी ज़रूरत है हाणे दुनिया थी चए त शियन जो अक़ीदो आहे त अली क़ब्र में ईंदो आहे भाई बिल्कुलु असांजो अक़ीदो आहे असां इन जो ऐलान कंदा था वठूं त असांजो मालिक क़ब्र में ईंदो ऊंचा कनि साईं 7 फुट क़ब्र खुदा जाने मां हाणे ॾिसां कंहिंजे सिरनि तो ॻाल्हि थी गुज़रे कंहिंजे ज़हननि में रासित थी थिए 7 फुट क़ब्र वरी 1000 मण मिट्टीअ जा था अचनि वरी उन खे गारो ॾेई बंदि कयो थो वञे भला अली इतों किथों ईंदो अल्लाह के इल्म हुयो त तो हिक न हिक ॾींहुं शरारत कंदे अल्लाह 13 रजब के मुकर्रर करे अलीअ जी अम्मा के पक्की दीवार मो जगह ॾेई दुनिया के ॾसे छॾियो जॾहिं मावला पक्की दीवार न थी बीह सघे त पुट ला कची क़ब्र छा बीह सघंदी नारो एड़ो हणो जो कम से कम सभिन के खबर पए त अली जो जिक्र थी रहो है नारा हैदरी
मां खे तो पुट जे लाइ कच्ची कबर छा जी या कच्ची दीवार या कच्ची मिट्टी या कच्चो गारो ये पुट लाइ बीह सके इमाम आई तो शायद तो कुरान पढ़ियो आहे पर हिन महिल ते कुरान अखियूं बंद करे पढ़ियो अथई जे अखियूं खोले पढ़े हाँ तो यो कुरान जी आयत मौजूद आ यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम क़यामत वारे ॾींहुं असां हर शख़्स खे उन जे इमाम जे पोयों उथारींदासीं उन जे इमाम जे पोयों उन जे इमाम जे पोयों बार बार असां तोखे ज़ोर इन करे ॾींदा आहियूं जॾहिं क़यामत में उथे त इमाम यादि त हुजनि अरे दुनिया वारे को अगर पुछा कई वञे त भई तुंहिंजा इमाम कहिड़ा आहिनि और आए मुझे पास तो हो चवंदा से असांजा इमाम उहे ई जेके तव्हांजा हिकु बुज़ुर्ग ॾाढिया रखे मां चयो तव्हांजा इमाम कहिड़ा आहिनि चइसि जेके तव्हांजा मां चयो ठीकु आहे मां तोसां इन ॻाल्हि में इत्तिफ़ाक़ रखां थो लेकिन नाला त ॿुधाए नाला ॿुधाए चइसि नाला त कोन था अचनि 5 सालन जो बच्चो बीठो शिया जो उनखे सॾु कयो पुट मुंहिंजो हली आए जो मुंहिंजो क़रीब आहे इमाम जा नाला त ॿुधाए हिकिड़ी साहीअ में ॿुधायो पहिरियों इमाम अली अलैहिस्सलाम ॿियो हसन अलैहिस्सलाम टियों हुसैन अलैहिस्सलाम चौथों ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम पंजों मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम छहों जाफ़र सादिक अलैहिस्सलाम सतों मूसा काज़िम अलैहिस्सलाम अठों अली रज़ा अलैहिस्सलाम नाओं मोहम्मद तकी अलैहिस्सलाम ॾहों अली नकी अलैहिस्सलाम यारों हसन अस्करी अलैहिस्सलाम 12हों हुज्जत खुदा मेहदी अलैहिस्सलाम हे इमाम पढ़ंदो रहियो हो ॾिसंदो रहियो हे पढ़ंदो रहियो हो ॾिसंदो रहियो मां जो चाचा जंहिंजा इमाम आहिनि उनखे त यादि आहिनि इन जो मतिलबु त तुंहिंजा हे न आहिनि के ॿिया अथई हे इमाम न आहिनि 5 साल जे बच्चे खे यादि आहिनि मगर तोखे अञा इमाम यादि न हाणे क़यामत में हर शख़्स खे उनजे इमाम जे पोयों उथारियो हिते भी मुसलमाननि चालाकी कई चइसि क़यामत में हर हिकु शख़्स मां जे पोयों उथंदो इमाम जे मुक़ाबले में जॾहिं बि आई आहे अम्मा ई आई आहे घबराइजी आहे हैदरी अल्लाह जे तो इमाम सां दुनिया वारो चए थो अम्मा सां भाई जेकॾहिं अम्मा सां उथे त पोइ आदम ऐं हवा कंहिंजे नाले सां उथंदा घबराइजी आहे इमाम सां हाणे अचो त मां वॾी दावा ॿुधायां ख़ुदा जी इज़त जो कसम हर शइ हिते रहिजी वेंदी माल मनान दौलत जायदाद बैंक बैलेंस गाॾियूं बंगला का शइ न रहंदई जॾहिं इंसान मरण जे क़रीब थो थिए त उन टाइम उनखे आगाही थी अची वञे त हाणे मुंहिंजो टाइम पूरो आहे पोइ मुतवजह थिए थो माल ॾे ओ मुंहिंजा माल मां तोखे कठे करे रखियो हाणे मुंहिंजो टाइम पूरो आहे मां वञां थो तूं मूंसां कोई तावन करे थो त उहो माल चए थो बंदा मूं वटां छा मिलंदई जे कफन मिलियई त बि शुक्र कजां वरी अचे थो औलाद ॾे ओ मुंहिंजी औलाद तव्हांखे जो मां पाले ताते जवान कयो आहे हाणे मां वञी रहियो आहियां तव्हां मुंहिंजा कोई आहे जेको मूंसां गॾु हले त उहो औलाद चवंदो बाबा पालियो अथई तातियो अथई तुंहिंजो एहसान आहे मगर क़बर खां ॿाहिरि तदफीन करे तोखे असां क़बर खां ॿाहिरां मोटी हलंदासीं बाबा अंदरि न हलंदासीं बाबा तूं ॼाण तुंहिंजा आमाल ॼाण हाणे सर बुलंद कर त मां जुमिलो वॾो चवां मुंहिंजो अली मौला चए थो बंदे ख़ुदा एतिरी माल सां मोहबत न कर एतिरी औलाद सां मोहबत न कर 14 सां मोहबत कर हिते बि कठे थई क़बर में बि कठे थई क़बर में बि कठे हाणे अॻियो जुमिलो समाज फरमाए ख़ुदा जी इज़त जो कसम जॾहिं असांखे फारिग टाइम मिलंदो न कंहिं चौंक ते
कहीं आम गुफ्तार में अचो एक अली जो मोए पाउने जो फारिग टाइम सा तो नालो थस बहलूल जेडी मन खालिस टाइम फारिग टाइम मिले तो अची वे तो कब्रिस्तान ओ कब्रुन में सुमण वारो मु बहलूल जो सलाम तो कुछ नौजवान जो गुजरिया उन्हनि के चे बहलूल तो के जेरन सा लुत्फ न थो अचे तू जेरन सा वेही उन्हनि सा कचहरी गुफ्तगू या लुत्फ न थो अचे बहलूल चे तो जेरन में ऐबान जैसा वे गिला गीबत तोहमत शिकायत एक बे जी पचार बहलूल चे तो एडा शरीफान सुबह को हिनमल ताईं वेठो आ न कंहिंजी गिला कई अथनि न कंहिंजी गीबत कई अथनि न कंहिंजी चुगली कई अथनि न कंहिंजी का ॿी शिकायत कथई उन्हनि मां नौजवान हिकिड़ो चए बहलूल हलिया त तोखे शहर जो चक्कर ॾियारे चा हाणे ज़बान हूंदी त ज़रूर इबादत थींदी बहलूल चए तो वधीक सियाणा न थियो मूंखे शहर न वठी हलो तव्हां मूंसां इते वेहो त मां शहर वारा तव्हांखे ॾेखारियां थो कोई 2 कलाक खां पोइ थो पाण खणायूं चए को 3 कलाक खां पोइ थो पाण खणायूं चए कोई 4 कलाक खां मर्कज़ हे अथव हाणे अचो त मां मौला खां पुछां मौला हुकमदार ॾे ईंदा आहियो मौला फरमाईंदा जॾहिं असांजो आज़ादार दुनिया छॾींदो आहे न सॼे पासे खां मोहम्मद मुस्तफ़ा इज़त केतिरी आहे मौला तोखे सलाम सॼे पासे खां मोहम्मद मुस्तफ़ा खबे पासे खां अली इब्न मुर्तज़ा इन आज़ादार जॾहिं दुनिया छॾे थो क़बर जी पहिरीं रात थी अचे पेशानीअ ते नबी हथ फेरे फरमाए थो इब्शिर ओ हेॾे अचण वारा बशारत हुजई काई गंटी काई तकलीफ़ त न थई ते तो मौला तव्हांजी मौजूदगीअ में परेशानी कहिड़ी लेकिन माल छॾे आयो आहियां औलाद छॾे आयो आहियां घर छॾे आयो आहियां तुझे मोहब्बत जो कसम अली फरमाईंदई जे हो छॾे आयो आ त असां तोखे वठण आया आहियूं हल ॾेखारियो असांजी जागीर केतिरी जागीर केतिरी आहे हाणे अॻे जो समाज फरमाए ए आहे लाल बख्श कांदड़े जे ॻोठ में मजलिस जंहिंखे मजलिस न वणी गलियों इलाही आन हे न त हे न त हो न त हे काॾो न काॾो तरी वेंदो अचो अॼु मां हक़ीक़त तो पर्दो खणा न मौला फरमाईंदा या रहमदान मयमुत यरनी मोमिनन औ मुनाफिकन कान क़बला हारिस मरण वारो मोमिन हुजे या मुनाफिक हुजे हैदर करार के जरूर ॾिसंदो अच्छा बाबा हो बुरो तव्हांखे मारे नारे हरी और फरमाए हारिस मरण वारो मोमिन हुजे या मुनाफिक हुजे मां हथ ॿधी चवां मौला मोमिन के तो ज़ियारत करायो तो जो दुनिया में उन्हें दुख ॾिठा तव्हांजे नाले ते तव्हांजे फ़ज़ाइलन बयान करण ते दुनिया उनके ताना ॾींदी रही बोला मुनाफिक के छो था वही दीदार करायो बोला जे तो दीदार न मुनाफिक के औकात तो ॿुधायां मोमिन खे उथारियो मुनाफिक जी कब्र में वञी पैर जी ठोकर हणी ऐं जाॻाइसि उथी ॾिस तुंहिंजे कब्र में केरु आहे जंहिंखे पहिरियों जुमिलो यादि हूंदो
मजलिस हुसैन हली रही आ, हे गली भले थी, हो गली भले थी, हे गली भले थी, जंहिंखे ज़िक्र न वणियो उन गली बदलाए वरती, कब्र में बदलाए जा त ख़बर पवंदई। कब्र में कहिड़ी बदलाईंदे, जाॾा वींदे जॻह ई कान हूंदे। जो मतलब आ त हिते अलीअ खे मञ, सिर्फ मञण काफ़ी न आहे, जीअं अली चवई ईअं कर। जीअं अली चवई ईअं कर, जाॾे अली चवई वञ ओॾे वञ, जाथे अली चवई वेह उते वेह, जेको अली चवई खा उहो खा। छो जो मुझे मासूम जो फरमाना, मन अकल लुकमत हराम लम तकबल 40 यौमन इबादा, जेको हिकिड़ो लुकमो हराम जो खाए थो 40 ॾींहं न अली थो ॻाल्हाएसि न अलीअ जो ख़ालिक थो ॻाल्हाएसि, पोइ माफ़ कजां, जे हिकिड़े लुकमे जो एॾो असरात जंहिंजी ज़िंदगी हराम खाईंदे गुज़री, उन जो छा असर हो? मुझे गाल दुखी लगी है तो मां वरी मटाए। हाणे असां अहल बैत जा हुबदार आहियूं, असांजे किरदार मां मालिकनि जो झलक नज़र अचे। हे अहल बैत जा हुबदार, हे अली जा शिया, असांजी इबादत खे कोई ॾिसे त चए वाकई हे शिया। बाक़ी मौत बरहक, मरणो त आहे, रस्ते में मौत अचे, हादसे में मौत थे, बुखार में, बीमारी में, तो इन को भलो न थे जो अली अली कंदे दम परवास थी। मम्मा ताला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा, जेको आले मोहम्मद जी मोहब्बत और मवद्दत में दुनिया छॾे तो, अल्लाह जो तो उनके मोल न चो, रसूल जो तो उनके मोल न चो, वो शहीद आ। शहीद जिंदा हूंदो, शहीद जिंदा हूंदो। हाणे सारे सवाब जी मतलब जो मकसद फ़ाइदो छा आहे? असां साले सवाब जी मजलिस ॿिनि मक़ामनि जे करे कराईंदा आहियूं। पहिरियों मक़ाम त असांजी ख़ुशी बि अहल बैत सां आहे, असांजी गमी बि अहल बैत सां। ऐं ॿियो अहम मक़सदु इहो आहे, जेकॾहिं असांजो हिकिड़ो जवान दुनिया छॾे थो वञे त असांजा सब्र ख़तम थी था वञनि। मजलिस में वेही करे मालिकनि ऐं करबला वारनि जो तज़किरो करे सोचींदा आहियूं, असांजो त हिकिड़ो वियो सज्जाद जे साम्हूं 72 विया। इहा मार्फत आहे न, ॾिसो फ़ज़ाइल में ई तव्हां रोई पिया आहियो, इहा मार्फत आहे। सज्जाद जे ॾिसंदे 72 विया। हाणे असांखे हिते सब्र करणो, सदको सज्जाद तुंहिंजे सब्रनि तां। कायनात उजड़ी न पे वई, जो 1600 मील में न खाथो अली जी धी घुरियो, न पानी घुरियई। छा घुरी? हिकिड़ी चादर ॾियो, मां अली जी धी। अजर को मालूम, बस तुंहिंजी तबीयत जुड़ी आई आहे। तमाम जुमला इन दीन ते वॾा ख़र्च थियल। मुंहिंजो 12 ईमान फरमाए तो मुझे सलाम हुजे उन ॾाॾीअ ते जंहिंजा हथ पसे गर्दन ॿधाए।
ॿुधंदा आहियो नी इन मूं गौर फरमायो ॿारनि जो कम पिया भॼंदा मदीने में जो सैयद हलिया त घणा हलिया 57 मां 53 पर रवायत करबला मां हलिया 45 कूफे मां हलण लगा 35 पोगा शाम 13 या 11 मोटण लगा कुल 3 वेठो ही या उठी वियो ही माल अखबार पढ़ साईं माल अखबार मजाला ओके ॿुधा बाक़ी काॾे विया और शाम जे टाइम कांदड़नि जे ॻोठ में वेही हुसैन जे गुरबत ते रोअण वारा हो जे मुखों पुछो था तो बाकी सॼो नुक़सान रस्ते में थी वियो मरहबा 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 अजरुकुम अल्लाह जज़ाकुम रब्बिकुम खुदा गवाह बाकी सॼो नुक़सान हे ॾिसो माने हारी चए तो मां ज़मीन ते पानी लाई बीठो एक कारे बुरके सां बीबी ॾिठो नंढड़ो बच्चो अथसि चए हारी मूंखे ॿार दफ़नाए ॾींदो चए तो अकेले हुई तनहा हुई तरस आयो जल्दी जल्दी कब्र बनाए बच्चो दफ़नाए हथ छंडे उथियुमि त ॾिसां ॿियो मैयत खई थी अचे मालक ये तो जेॾी महिल मां ॿियो दफ़नाए ऐं पंहिंजे ख़्याल में उथियुमि त हाणे बसि चए तो हारी मां मरी वञा त बहितर हुयो ॾिठमि त टियों खणे नथी उते वेही थी मातम करे मां हथ ॿधी चयोमांसि ओ परदेसाणी जे तूं थकिजी पई आहे त मां अचां चए थी हेॾे न अचिजां पहिरियों मुंहिंजे पुटनि जा मैयत हा हाणे मुंहिंजे धीउ जी मैयत हथ ॿधी चए थो तूं आहे केरु बीबी चए थी सुञाण मां मदीने वारी ज़हरा आहियां अजरुकुम अल्लाह सोनी मुकान में मुंहिंजे तवक़ो खां घणो रुने यो हक़ आहे सैयदनि खे रोअण जो क़िबला शाम सैयदनि खे खाई वई बस मां बिल्कुल वैन थी करी तेजा फरमाए थी मौला जेकॾहिं मैया जी काई जाए खुश्क रहिजी वञे हुकुम अम्मा गुस्ल नाए थींदो हथ ॿधी चए थी पोइ दुआ घुरो शलताई मरी वञे या हुसैन चए थी जेॾी महिल जो मां पाणी थी आरियां आवाज़ अचे थो पाणी न लाइ मुंहिंजो असगर तसो या हुसैन आवाज़ जेतिरो पाणी न लाइ मुंहिंजो बाबो तसो हुयो अज़ादारो गुस्ल खां बाद छा जी ज़रूरत पवंदी आहे कफ़न जी न फिज़ा सजा जे साम्हूं अची चए थी कैदी कफ़न ॾे मुझे गरीब इमाम अमा मौलाए चे तो मां ॾाढो गरीब मातम करजे समझ में ॻाल्हि अचे थी अॼु वतन हुजे तोखे सोणो कफ़न ॾियां बिस्मिल्लाह 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 लेकिन थोड़ो बुलंद कर गिरियो ताकि यकीन थी वने तडे जा वारस अची विया रब अकबर जो कसम अॻियो जुमलो असां वटि भी जनाजा थींदा आहिनि आखिर में छा थींदो आहे लाश घर में ईंदी आहे कोई बुजुर्ग या बुजुर्ग
सड करे चवंदान अचो आखिरी दफ़ा दीदार कयो। आए हाय आए हाय आयो मुंहिंजा अल्लाह आयो मुंहिंजा अल्लाह रबे अकबर जो कसम सजाद भेण जे लाश जे मथों भी अकल करे चे तो सैयदो जल्दी अचो मोमिनो सभई आया काॾों आवाज़ आयो मां मोहम्मद काॾों आवाज़ आयो मां अली काॾों आवाज़ आयो मां हसन काॾों आवाज़ आयो मां हुसैन हिकिड़ो रिश्तेदार जेको परे बीह रहियो अकल करे चे तो सजाद मां भी अचा सजाद फरमाए तो बेशक तू भी अच जे तो हथ इन करे इबादत जी थी कर कया अल्लाह जो वास्तो थी जल्दी कर सकीला जा कफन जा बंद खोल कफन जे बंदन जो नालो आयो सजाद जे तो माफ कजा मुझे भेण जी वसीयत हुई जे को रिश्तेदार अचे कफन जा बंद पान खोले या जवान जो मुंह मिट्टीअ ते लॻो रोई जे तो हथ हुजनि ओ सकीना जा दुर न लहनि मालक बार बिस्मिल्लाह जी 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 हिकिड़ो रिश्तेदार जेको परे बीह रहियो अकल करे चे तो सजाद मां भी अचा सजा चे तो बेशक तू अच चे तो ईद मुबाद में पहिरियों कफन जा बंद खोल चे तो मां कीअं खलां मुझे भेण जी वसीयत हुई जेको रिश्तेदार अचे कफन जा बंद पाण खोले